नाज़रीन असां मौजूद आहियूं खेवारी थाणे जी हद में जिथे एसएचओ खेवारी ऐं उनजे जेको एएस आया उनजे ख़िलाफ़ हितां जे जेके ॻोठाणा आहिनि उन ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे उहे असां सां गॾु आहिनि अचो त हुननि सां ॻाल्हायूं हुननि जो छा चवणु आहे। असांखे तंग करे छॾियो आहे, असांखां भतो वठियो थो वञे। भतो चए थो ॾियो, जे पैसा ॾियो त सही आहे, जे न त मां तव्हांखे ॿधंदुमि, तव्हां ते कूड़ियूं एफआईआरूं कंदुमि। हिते ईंदे सां 15 ॾींहंनि में एफआईआर ॿियूं हिकु ॿ कटियूं आहिनि। ॿियो हीउ माण्हू ज़लील करे छॾियो आहे हिते असांखे, ऐं मूंखे धमकायो आहे मां तोखे मारींदुमि, कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे मारींदुमि मां तोखे। खेवारी पुलिस वारा असांखे ॾाढो तंग था कनि। फैज़मल शहर असांजे घर वेठे गहरियूं माण्हू धमकियूं थो ॾिए, चवे थो जेको मां ॿधंदुमि, मां मारींदुमि, मां हीअं कंदो। असां ग़रीब माण्हू हुननि जे लाइ असां जेको आहे दान शुरू कयो आहे। असां ग़रीब माण्हू पंहिंजो गुज़र सफ़र कयूं था, असांखां भतो घुरंदो, असां किथां आणियूं पैसा जेके हुनखे पैसा ॾियूं। चवण जो मक़सदु इहो ई आहे, खेवारी पुलिस असांखे तंग करे ॾिनो आहे। उन सां एसआई गॾु आहे, सैफला बुघे सां गॾु फैज़ मोहम्मद शर जेको कन खूननि में एफआईआरनि में अञा ताईं रूपोश आहे। ऐं हुनजा जेके आहिनि केस कोर्ट में हलनि था पिया। हिते असांखे चए थो भता खोरी ॾियो। पोइ गाॾीअ ते ॿार वञनि था, उन्हनि खां पैसा थो घुरे पियो। असीं हाणे काॾों वञूं, पैसा पंहिंजो पेटी कोन था। पहिरियों लॉकडाउन लॻी विया, हिन जे सिरे असां काॾों वञे पूरी कयूं। असां वटि छापो हणी माल बकरियूं घड़ा घर मां लटा टपड़ घर सभु खयूं थो वञे। वञूं असां वञा करे हिन मूं ज़लील कयो, असांजी महिरबानी करे हिन मूं जान छॾाई हिन असांजी। ही जेके मुज़ाहिरीन आहिनि जन खेवारी पुलिस जे मुबिना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो, उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त फैज़ मोहम्मद शहर जेको एएस आहे उनजी तमामु ज़ुल्म आहिनि। असां एसएसपी खैर पंहिंजे डीआईजी सखर खां मुतालबो था कयूं त इंक्वायरी कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अमजद सातो सां गॾु अब्दुल सत्तार सातो, सिंध टीवी।